सिंधी, सिराइकी, हिंदी ऐं उर्दू ज़बान जे सूफ़ी शाइर हमल फ़क़ीर लगारीअ जे 149 उर्स मुबारक जे हवाले सां हमल फ़क़ीर कल्चरल कमेटी, सिंधी अदबी संगत ऐं सकरन प्रेस क्लब पारां हमल फ़क़ीर जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वई। इन मौक़े ते मोहम्मद सालिह कीरियो, क़ाज़ी जावेद सनाई, मोहम्मद हनीफ़ सूमरो, माणिक मला ऐं मीर मोहम्मद कीरियो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त हमल फ़क़ीर लगारीअ जी शाइरीअ में इश्क बि आहे त रम्ज़ बि आहे, मज़हब बि आहे त इंसानियत बि आहे। संदसि चइनि ज़बानुनि में शाइरी जग मशहूरु शाइरी रही आहे। हिननि चयो त हमल फ़क़ीर लगारीअ खे 1976 में सन शहर जे हिकु ॾाहे फ़क़ीर धमचर गांचो ज़ाहिर कयो, जंहिं सैयद इमदाद मोहम्मद शाह खे चयो त सकरन जे इलाइक़े मीर ख़ान लगारीअ में ही बुज़ुर्ग दफ़न थियल आहे, जेको जग मशहूरु शाइर आहे, खेसि तलाश कयो वञे। जंहिं बाद सैयद इमदाद मोहम्मद शाह संदसि क़बर ॻोल्हे लधी, जेका उन वक़्तु सकरन जे क़ाज़ी ख़ानदान जी मेमुण बिरादरीअ जे माली सहकार सां मज़ार, मस्जिद, मदरसो ऐं मुसाफ़िर ख़ानो तामीर कयो वियो ऐं हर साल सिंधी 2 सफ़र महीने जी हमल फ़क़ीर लगारीअ जो मेलो ऐं अदबी कॉन्फ्रेंस कराई वेंदी हुई, जेका इमदाद शाह जी वफ़ात खां पोइ हमल फ़क़ीर लगारी जो सालानो उर्स मुबारक ऐं अदबी कॉन्फ्रेंसूं थियण बंदि थी वयूं, जंहिंखे ॿीहर अदब दोस्त मोहम्मद सालिह लतीफ़ी कीरियो सक़ाफ़त खाते जे सहकार सां शुरू करायो। जंहिं ते मोहम्मद सालिह कीरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह नवंबर में हमल फ़क़ीर लगारी अदबी कॉन्फ्रेंस ऐं सूफ़ियाणी राग जी महफ़िल पिणु कराई वेंदी। चादर चाढ़ण वक़्तु अब्दुल हमीद आरई, जावेद अहमद सूमरो, निसार अहमद कीरियो, गुल मोहम्मद लगारी, अज़हर महर ऐं फिदा हुसैन चांडियो पिणु शरीक हुआ।